नासिनमा के आगाह कंदासीं। SSP जैकाबाद इंक्वायरी बाद नारी आसिया खोसो सां इज्तमाही ॾाढाई साबित थी आहे। संदसि चवण आहे त SSP मोहम्मद कलीम मलिक जांच करे 6 पुलिस एहलकारनि खे मुलविस करार ॾेई छॾियो आहे। अव्हां खे ॿुधाईंदासीं त नारी आसिया खोसो जी ॾाॾीअ नूर ख़ातून जी फ़रियाद ते 6 पुलिस एहलकारनि ते केस बि दाख़िल कयो वियो आहे। FIR में मेहराब संदराणी, अब्दुल नबी सामत ऐं गुलाम यासिन जखराणी नामज़द कया विया आहिनि। गुलाम ख़ादिम हुसैन जखराणी, मीर हसन बंबल ऐं बरकत जखराणी खे बि केस में नामज़द कयो वियो आहे। अव्हां खे ॿुधाईंदासीं त साबित थियो आहे त एहलकारनि आसिया खोसो सां इज्तमाही ज़्यादती कई आहे। SSP मोहम्मद कलीम मलिक जो अहिड़ो चवणु आहे। वधीक जा तफ़सील वठंदासीं निसार अहमद खां। निसार अहमद, आगाह कजो, नारीअ सां ज़्यादती साबित थी आहे। SSP मोहम्मद कलीम जो अहिड़ो चवणु आहे। इन हवाले सां अव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 8 ॾींहं अॻु में RD 52 जे हद में जेके नारी सां थियो, जंहिंजो SSP जैकाबाद कल्ह जेको आहे उनजो नोटिस वरितो। राति देर सां SSP जैकाबाद जेको आहे गढ़ी असर थाणे ते पहुची करे 6 एहलकारनि ख़िलाफ़ जेको आहे केस दाख़िल करे छॾियो आहे। जॾहिं त इन हवाले सां SSP जैकाबाद ॿुधायो आहे त नारी जे बयान वठणु रिकॉर्ड करण खां पोइ इहा तस्दीक थी आहे त नारी सां जेका इज्तमाही ॾाढाई थी आहे। तंहिंजे करे जेके 6 एहलकार उन्हनि खे जेको आहे उन्हनि मथां केस दाख़िल करे उन्हनि खे लॉकअप करे छॾियो आहे। जी ठीकु आहे गुलाम यासिन जखराणी, वॾी महिरबानी निसार तफ़सील ॾियण जे लाइ।